अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं यानी हसन अब्बासी आजे करे मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो देवमालाई किरदारु सिराज। मुरतब ताज जो छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। सिंधी ॿोली ऐं सिराज लक मेमण नवाज़ भुट्टो। पंहिंजी धरती क़ौम ऐं ॿोलीअ जो ओनो उन्हनि खे हूंदो आहे जेके पंहिंजी धरती क़ौम ऐं ॿोलीअ सां चरियनि वांगुरु इश्क कंदा आहिनि। उहे जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि त उन्हनि मां कॾहिं मारुई ॻाल्हाईंदी आहे त कॾहिं ससुईअ जा सूर नज़र ईंदा आहिनि त कॾहिं हक़ मौजूद मए रक़सम ऐं अनल हक़ जूं सदाऊं ॿुधण में ईंदियूं आहिनि। उन्हनि जूं निगाहूं आईंदे खे ॾिसी रहियूं हूंदियूं आहिनि, जंहिं करे उन्हनि जे पेशानीअ ते हमेशह घुंज ॾिसण में ईंदा आहिनि, छाकाणि त ईंदड़ वक़्त जी चिंता उन्हनि खे अंदरां ई अंदरां खाई रही हूंदी आहे। मूं जॾहिं मरण मूसी आ पढ़ियो त सिराज लक मेमण सां मिलण जो चाह पैदा थियो। जॾहिं सिराज सां मुलाक़ात थी त साणसि ॻाल्हाइण लाइ न त मूं वटि लफ़्ज़ हुआ ऐं न सवाल। सभु कुझु ईअं गुम थी वियो ॼणो रेलवे स्टेशन तां कंहिं मुसाफ़िर जो सामान खॼी वियो हुजे। सिराज पाइप खे दुखायो ऐं कश हयो त तमाक जी ख़ुशबू हर पासे छांइजी वई। सिराज लक मेमण पुछियो त जी बाबा, चओ कीअं अचणु थियो आहे? मूं वराणियो त साईं अव्हां जी शख़्सियत ई अहिड़ी आहे जो सभु कुझु विसरी वियो। तव्हां कमु था पुछो ऐं मां उते पाण विञाए वेठो आहियां। जंहिं ते सिराज मुरकियो। ईअं ई पहिरीं मुलाक़ात जा अजीब तासरात खणी उतां हलियो आयुसि, पर कंहिं थे ॼातो त जंहिंसां ॻाल्हाइण जी सघन नथो सारे सघां उन्हनि जी रहनुमाईअ में कंहिं अख़बार में कमु करणो पवंदो। मूं सिराज खे सम्झण लाइ ॾखिण मां थो सिज उभिरे, सिंध जी इक़्तिसादी तारीख़ तर्जुमो, चूंड अमरीकी अफ़साना, ऐं दर्द हलिया सिंधी ॿोली तहक़ीक़, पढ़ाॾो सोई सॾ नाविल, मरण मूसिया नाविल, अठूं माण्हू कहाणियूं, मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल नाविल, तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल नाविल पढ़ी लाथा, पर सम्झ में पोइ बि कुझु न आयो। पर जीअं जीअं मुलाक़ातुनि सां सिलसिला वधिया, हाई कोर्ट में कचहरियूं थियण लॻियूं, तॾहिं सम्झ में आयो त शायदि मां समुंड जो ॿियो किनारो ॻोल्हण जी कोशिशि करे रहियो आहियां, या शायदि समुंड जो अंत। सिराज पंहिंजी ॿोलीअ जे बारे में इंतिहाई हसास हो। हिन जो चवणु हो त सिंधी सहावत सिंधी ॿोलीअ जे बिगाड़ जो अहम कारण आहे। गैर तरबियत याफ़्ता मुताले खां ख़ाली भिटाई ऐं सचल खां अणवाक़िफ़ सरकारी नौकर सहाफ़ी थी विया आहिनि त पोइ उन जो असरु सिंधी ॿोलीअ ते पवण खां केर बि नथो रोके सघे। उन लाइ सिंध सरकार खे वाज़े पॉलिसी अख़्तियार करणी पवंदी, पर लॻे नथो हुकूमत को क़दम खणंदी, छाकाणि त शायदि सरकार पाण सिंधी ॿोलीअ जो ज़वाल चाहे थी। उहो दौरु हो जो सिंधी अख़बार में सिंगल कालम जी ख़बर शाया थियण ते बि तूफ़ान मची वेंदो हो, पर हाणे सॼी अख़बार भरे छॾण सां बि को फ़र्क़ु नथो पवे। पवंदो बि कीअं? असांजी असेंबली करारदाद पास थी करे त काला बाग डैम न ठाहियो ऐं सरकार उन करारदाद खे रदीअ जे टोकरीअ में उछलाए थी छॾे। सिराज लक मेमण सिंधी ॿोलीअ जे बारे में अॻु में क़ाइमु दलीलनि खे रद्द करार ॾींदे पंहिंजी किताब सिंधी ॿोलीअ में हिकु नओं नज़रियो पेश कयो। उन किताब में ॿोलीअ बाबति हिन जी राय हुई त सिंधी ॿोली कंहिं ते बि इनसार नथी करे, जॾहिं त संस्कृत ते सिंधी ॿोलीअ जा थोरा आहिनि, छो त उहा अॼु ताईं बि सिंधी ॿोलीअ जी ॼाई तसवुरु कई पई वञे। जॾहिं त सिराज लक मेमण पंहिंजे ई किताब में आर्यनि जे वजूद खां ई इनकार कयो आहे। उन में संदसि चवणु हो त आर्यनि जो वजूद ई न हो, उन करे उन्हनि जो सपत सिंधू में मौजूदु हुजण या न हुजण जो सवाल ई पैदा नथो थिए। ऐं आर्यनि जे वजूद खां इनकारी आहियां। सिंधी ॿोलीअ बाबति हिन जो नज़रियो हो त संस्कृत न बल्कि सिंधी ॿोलीअ जो बुनियादु सिंधी तमदन ऐं मुहन जो दड़ो आहे। हिन पंहिंजी किताब में सिंधी ॿोलीअ जो मुक़ाम मुतयन करण लाइ मुहन जे दड़े जे अंदरी ऐं ॿाहिरियुनि शायदियुनि ते इनसार कयो, अंदरियुनि ऐं ॿाहिरियुनि शायदियुनि ते इनसार कयो, पर तंहिं बावजूदु डॉक्टर ग़ुलाम अली राना
सिराज जो उहो नज़रियो क़बूल न कयो ऐं उन जे जवाब में हिकु मज़मून लिखियाईं जंहिंमें डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जी राय हुई त उहो नज़रियो को नओं न आहे। अहिड़ी राय भेरूमल ऐं गंगाराम सम्राट पेश करे चुका आहिनि। हिन जो चवणु हो त सिराज तरफ़ां अहिड़ा जवाज़ पेश कया विया आहिनि जिन में उहो साबित करण जी कोशिशि कई वई आहे त मौजूदा सिंधी संस्कृत खां आगाटी सिंधु माथर जी क़दीम ज़ुबान आहे जंहिंमां संस्कृत निकिती आहे। उहो ई सबबु हो जो ग़ुलाम अली अलाना जी सिराज लक मेमण बार बार तरदीद कंदो रहियो ऐं आर्यन जे वजूद खां इनकारी रहियो। अलाना साहब तोड़े अलाना साहब जे हम असरनि जी तनक़ीद जे बावजूद बि पंहिंजे मौक़फ़ तां रतीअ बराबरि न हटियो। उन मां साफ़ ज़ाहिर आहे त सिराज पंहिंजी ॿोलीअ जी तारीख़ ऐं उन जी तारीख़ी अहमियत खां चङीअ रीति वाक़िफ़ु हो जंहिं करे हू सख़्तु मौक़फ़ अख़्तियार करण खां बि न मुड़ंदो हो। जीअं हू अफ़साना निगार कमाल जो हो तीअं हिन सहाफ़त जे मैदान में पिणु पाण मल्हायो। हिन हमेशह कलम जी असमत खे पंहिंजी ज़ात खां मथां रखियो। हिन जा लिखियल एडिटोरियल तोड़े कालम इंतिहाई सख़्तु पर मुदलिल हूंदा हुआ। हू दलील खां सवाइ कॾहिं बि का ॻाल्हि न कंदो हो। तोड़े जो सिराज घटि ॻाल्हाईंदड़ तबियत जो मालिक हो पर हिन जी ज़ुबान खे लफ़्ज़नि जे मफ़हूम तोड़े गहराईअ जी ख़बर हुई। सिराज जी हमेशह कोशिशि रही त हिन जे वातां को अहिड़ो लफ़्ज़ न निकिरे जेको कंहिं ॿिए जे लाइ अज़ियत जो कारण बणिजे। मूंखे यादि आहे त हिकु भेरे मुंहिंजी हिकु रिपोर्ट शाया थी। ॿिए ॾींहुं हाई कोर्ट में जॾहिं मुलाक़ात थी त उन्हनि मूंखे मुबारक ॾिनी ऐं चयो त चीफ जस्टिस तुंहिंजी उन ख़बर जो पाण मुरादो नोटिस वरितो आहे, तूं रजिस्ट्रार सां मिली वठि ऐं तुंहिंजी उन रिपोर्ट ते मूंखे बेपनाह ख़ुशी थी आहे। सिराज कॾहिं कॾहिं कंहिं महिरबानी दोस्त उस्ताद ऐं रहनुमा जीअं नज़र ईंदो हो। जेकॾहिं प्यार ऐं रहनुमाई कंदो हो त हू दड़का बि ॾींदो हो। अॼु सिराज लक मेमण असां में नाहे ऐं ईअं थो लॻे त सिंधी ॿोलीअ जे तहफ़ुज़ लाइ अहम मोर्चे जो मुहाफ़िज़ मोर्चो ख़ाली करे हलियो वियो हुजे ऐं हिन मोर्चे खे संभालींदड़ परे परे ताईं को नज़र न थो अचे। सिंध खां उन पुटु मोकिलायो आहे जेको संदसि मान ऐं मर्तबे जे तहफ़ुज़ लाइ हर मैदान ते कलम खे हथियार बणाए जंग जोटण लाइ तयारु थी वेंदो हो। अचो त सिराज साहब जी ज़िंदगीअ खे मल्हायूं। डॉक्टर अयूब शेख 24 अक्टूबर 1933 ईस्वीअ खां 2 फरवरी 2013 ईस्वीअ ताईं जा 79 वरिया जेके सिंध जे महिनती सुजाण ऐं सिंध दोस्त दानिश्वर ऐं ॿोलीअ जे माहिर ऐं एडिटर मोहतरम सिराज अल हक़ मेमण गुज़ारिया आहिनि से क़ीमती ऐं अमल आहिनि। उन्हनि में नदामत ऐं परेशानी कान्हे, उन्हनि में ओरचाई ऐं मुड़ुस थी बीहण जी ॻाल्हि मौजूदु आहे। उन्हनि वरियनि में संदन पारां जेका महिनत कई वई, जेके किताब लिखिया विया, जेके किताब तर्जुमो कया विया या जीअं हिन हिलाल पाकिस्तान जी एडिटरी कई, कालम लिखिया, कई अदीब पैदा कया, केतिरनि खे सहारो ॾिनो ऐं उन्हनि ॻाल्हियुनि सां गॾु वॾी ॻाल्हि त रोशन ख़्याल तरक़ी पसंद ऐं सिंध दोस्त ऐं जमहूरियत पसंद दानिशर तौरु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी ऐं आख़िरी दम ताईं ईमान जे हद ताईं रोशन ख़्यालीअ खे पुठी न ॾिनी त अहिड़े अमल माणक जी हयातीअ खां पोइ ॾुख बदिरां अहिड़ी हयाती गुज़ारण ते ख़ुशी कजे ऐं अहिड़े सूरमे जी हयातीअ खे मल्हाइणु घुरिजे। सिराज साहब टंडे जाम में ॼाओ त वक़्त जे ज्योतिषनि उन दौर जी पुलिस वारनि मीरनि ऐं पीरनि खे ख़बरदार कयो हो त संदन इलाइक़े में अहिड़ो शख़्स पैदा थियो आहे जेको औरतुनि जी तालीम जो हामी आहे, जेको संदन कुंद ज़हन रिवायतुनि जो मुख़ालिफ़ आहे, जेको अंग्रेज़नि ऐं उन्हनि जे आपेशायुनि जे ख़िलाफ़ु आहे। अहिड़े दौर में जॾहिं सिंध अंग्रेज़नि तोड़े बम्बईअ वटि गिरवी थियल हुई, टंडो जाम हिकिड़ो ॻोठ हो, जनाब सिराज अहिड़े माहौल में पैदा थियो जिते इल्म बदिरां ज्योतिषनि वसीले ज़िंदगीअ जा दग ॻोल्हिया वेंदा हुआ। पर हिन जे लाइ वॾो सहारो संदसि वालिद जनाब मोहम्मद याकूब मेमण हो, जेको पाण तालीमी शोबे सां वाॻियल हुजण करे फ़ारसीअ जो माहिर हो ऐं हिन पाण ईरान जे मशहूरु शाइर ख्वाजा शमसुद्दीन मोहम्मद हाफ़िज़ शिराज़ी ॼम 1325 हिजरी ऐं वफ़ात 1389 ईस्वी जेको हाफ़िज़ शिराज़ीअ जे नाले सां मशहूरु हो, तंहिंजी कुल दानिश ऐं माया दीवान हाफ़िज़ जो तर्जुमो कयो हो। सिराज साहब नंढे हूंदे वालिद जी तरबियत में लिखणु शुरू कयो।
हिन पंहिंजो तख़लुस रखियो बिस्मिल अधु कुठल। उन तख़लुस या कलमी नाले मां ई उन ज़माने जी तस्वीर जा नक्श संदसि ज़हन ते मौजूदु ॾिसी सघजनि था। सिराज साहिबु 19 वरियनि जी ॼमार में नंढे खंड जे मशहूरु नावलिस्ट कृष्ण चंद्र जो नाविल ॾखण मां थो सिजो बिरे जो तर्जुमो जनाब मोहम्मद उस्मान लीपलाई साहिब जे चवण ते कयो। उन किताब ते पिणु सिंधीकार जो नालो सिराजुल हक़ बिस्मिल लिखियलु आहे। हिकु ॾींहुं सिराज साहिब जे तख़लुस ते संदसि वालिद साहिबु एतिराज़ वारींदे चयो हो त जीअरनि खे कुठल न हुजणु घुरिजे। मिस्टर याकूब मेमन साहिब खे 6 पुट ऐं 5 न्याणियूं थियूं। घर में मसइलो पुटनि जो न पर न्याणियुनि जे तालीम जो पैदा थियो। माइटनि में शोर उथियो। रिवायतुनि जा अमीन ऐं रिवायत शिकनि अटकी पिया। मोहम्मद याकूब मेमन सिराज साहिब जी तालीम खे ॻोठ में पूरो कराए पंहिंजे 5 न्याणियुनि जी तालीम जो झंडो ऊचो कयो। चौधारी रड़ पइजी वई। हिकु ॾींहुं सिराज साहिब पंहिंजनि भेनरुनि सां गॾिजी न्याणियुनि में तालीम जे वाधारे लाइ पंहिंजी जनम भूमि ॻोठ ऐं लाॻापा टोड़े हैदराबाद पहुतो। उन न्याणियुनि मां 2 खां वाक़ुफ़ु आहियो, जिन में हिकु अदी फ़ामीदा हुसैन आहे ऐं ॿी अनीस हुसैन आहे। नूर मोहम्मद हाई स्कूल मां मैट्रिक, बम्बई यूनिवर्सिटीअ मां BA ऑनर्स, MA ऐं LLB कयई। उहा तालीम पढ़ी हिन सिंधी अदबी बोर्ड में पहिरीं नौकिरी 1953 ईस्वीअ में कई। उते ई 2 सालनि खां पोइ 1955 ईस्वीअ में अदबी बोर्ड जो असिस्टेंट सेक्रेटरी मुक़ररु थियो। 1 यूनिट जे करे सिंध जो हाकारो रिसालो महिराण वॾे ॾचे में अची वियो। अहिड़ियुनि हालतुनि में हिन वधीक पढ़ण जो ख़्यालु कयो। 1957 ईस्वीअ में CSS जे इम्तिहान में संदसि ज़ुबानी इम्तिहान दौरान हिकु ॼणे खां उस पुछियो हुयो त सरकार माण्हुनि खे कंहिं जुलूस ख़िलाफ़ु छिड़विछिड़ करे त हू उन्हनि ते एक्शन खणंदो। तंहिंजे जवाब में हिन चयो हो त हू सिंध ख़िलाफ़ु को बि कमु करे न सघंदो। CSS जो चटाभेटीअ जो इम्तिहान पास करे इनकम टैक्स जे खाते में ऑफिसर मुक़ररु थियो। जनरल यहिया जे ज़माने में हिन जी सरासरी हालति 1 यूनिट इंतिज़ामिया जे हक़ में न हुई। तंहिं करे हू 303 ऑफिसरनि जे लाट में जबरी तौरु रिटायर कयो वियो। सिंध जा ऑफिसर मुख़्तलिफ़ कचहरियुनि में उन एक्शन खे ऑफिसर 3 नॉक 3303 जे इस्तिलाह सां यादि कंदा आहिनि। वरी अची साॻी डिग्रीअ सां इनकम टैक्स जे वकालत शुरू कयई। सिराज साहिब जी ज़बरदस्त ज़िंदगीअ जो हिकु नओं बाब जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टे पारां जारी कयल अख़बार हिलाल पाकिस्तान सां शुरू थियो, जंहिंमें हू पाण एडिटर हो। सहाफ़त जे उन दौर में हिन अख़बार खे अवाम सां ॻंढे अवाम जी हालतुनि, फतहुनि, शिकस्तुनि, तरक़ियुनि ऐं शऊर जी ज़बरदस्त तस्वीर पेश कई। हिन पंहिंजे भाइटे अॼुकल्ह ऑफिसर गुफ़रान मेमण, जेको नंढे हूंदे गुफ़रान आकिलाणी सॾाईंदो हो, तंहिंखां सिंधी ॿारनि लाइ शानदार रिसालो गुलनि जहिड़ा ॿारड़ा जारी करायो हो। उन रिसाले जे करे सिंध में क़ौमी ऐं सियासी कारकुननि जो हिकु वॾो लश्कर तयारु थियो हुयो। किताबनि पढ़णु, तक़रीरुनि करणु ऐं मुक़ाबले जो लाड़ो वधियो हो। 1977 ईस्वीअ में जनरल ज़िया पंहिंजी पूरे आबोताब सां काहे आयो। जमहूरियत जा तख़्ता ऊंधा करे हिन जनाब भुट्टे पारां जेका बि शऊरी वाद थी हुई, जेको बि दरसी ऐं ग़ैर तदरीसी इल्मु वधियो हो, तंहिंखे ख़तमु करण लाइ अख़बारुनि, यूनिवर्सिटियुनि, सियासत ऐं सोचण ते बंदिश विझी छॾी। जनरल ज़ियाउल हक़ सभु कुझु करण लाइ पंहिंजी हिमायत में उहे जथा तयारु कया जेके जमहूरियत, यूनिवर्सिटियुनि, सियासत ऐं सोचण जे ख़िलाफ़ु हुआ। ॾिसंदे ॾिसंदे सॼी सिंध जी शागिर्द तंज़ीमुनि जिते मुक़ाबले ऐं दलील जो मैदान हावी हूंदो हो, उते झेड़नि ऐं गुंडागर्दीअ वासो कयो। अवाम पाण में विढ़ियल हुजे त आमिरियत जी उन खां वॾी ॿी कहिड़ी ख़िदमत थी सघे थी। अहिड़ी हालत में सिराज साहिब फ़ौजी हुकूमत खां डिक्टेशन वठण खां इनकार कंदे हिलाल पाकिस्तान मां इस्तीफ़ा ॾिनी ऐं वरी साॻी डिग्रीअ सां वापसि वकालत जे शोबे सां लाॻापिजी आख़िरी दम ताईं उन सां वाॻियल रहियो। अदबी ख़िदमतूं। सिराज साहिब जे कहाणियुनि जो पहिरियों मजमूओ 1961 ईस्वीअ में ए दर्द हलिया जे नाले सां शाया थियो ऐं ॿियो मजमूओ अठूं माण्हू 1985 ईस्वीअ में शाया थियो।
अठो माण्हू एमाडीअ जे पस मंज़र में हिकु शानदार लिखी वेंदड़ कहाणी आहे। हिन जो पहिरियों नावल पड़ाॾो सोई सॾु 1970 ईस्वीअ में छपियो। उहो नावल ज़िया दौर में अचण करे परॾेही कब्ज़नि जी ॻाल्हि हूंदे बि उन जो असरु मकानी पियो हो। असल में हिन नावल में सिंध ते अरगूननि ऐं तुरखाननि जी कहरी दौर जी तारीख़ खे लिखियो वियो आहे। ॿियो नावल मरण मुसिया 1988 ईस्वीअ में छपियो। उनखां सवाइ मुंहिंजी दुनिया मर्ग तरशना, मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल, तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल संदसि अहम नावल आहिनि। ॿोलीअ जे हवाले सां संदसि अहम किताब सिंधी ॿोली 1964 ईस्वीअ में छपियो। जदीद सिंधी अदब में सिराज साहब सिंधी ॿोलीअ जो पहिरियों सिंधी लेखक आहे जंहिं 3 नावलनि ते ॿधल प्यासी धरती रमदा बादल जे नाले सां सिंधी अदब जी पहिरीं ट्रियोलॉजी लिखी। हिकु सिंधीकार जी हैसियत में मथे कृष्ण चंद्र जे नावल जो ज़िक्र आयो आहे। उनखां सवाइ हिन चूंड अमरीकी अफ़साना ऐं सिंध जी इक़्तिसादी तारीख़ किताब पिणु तर्जुमो कया। हिन धरतीअ जी रिहाण ऐं मुला जी डोड़ ऐं जागो अख़बार में सियासी मंज़रनामो जे सिरे सां सवें मज़मून ऐं कालम लिखिया। हिन शाइरी बि कई ऐं कराचीअ जी सिंध खां धार करे वफ़ाक़ हवाले करण जे मौक़े ते कराची नाले सां तारीख़ी ऐं अहम नज़म लिखियो। संदसि अणछपियल किताबनि में 2 किताब हिस्ट्री ऑफ सिंधी लैंग्वेज ऐं पंहिंजी ऑटोग्राफी बायोग्राफी ऑफ एन अननोन सिंधी लिखी मुकमिल कया। कुझु यादूं असां सिराज साहब खे 1980 ईस्वीअ में रूबरू ॾिठो हो जॾहिं हिन कंबर में जशन लतीफ़ जे प्रोग्राम में सदारत कई हुई। हिन शाह लतीफ़ ते पंहिंजी आलीशान तक़रीर कई हुई। हिन औरतुनि जे सुजाॻीअ ते ख़ासि ॻाल्हियूं कयूं हुयूं। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा पंहिंजी आख़िरी जलावतनीअ खां अॻु आख़िरी इजलास सिराज साहब जे घर में कयो हो जंहिंमें नामियारा माण्हू मौजूदु हुआ। उन्हनि में जनाब M.H. पंवर, प्रोफेसर सैयद ग़ुलाम शाह, आपा शम्स, मोहतरम मोहम्मद इब्राहिम जोयो, सैयद नवीद कमर, सिराज साहब, एजाज़ कुरैशी, मुश्ताक मीरानी ऐं ॿिया मौजूदु हुआ। मोहतरमा मूंखे हाज़रीन में मौजूदु सभ खां नंढी उमिरि वारो हुजण जे करे हिदायत कई हुई त सिंध जे मसइलनि जो 2 जुमिलनि में हल ॿुधायां। मूं हिकु जुमिले में चयो तालीम तालीम ऐं तालीम। मोहतरमा उहो ॿुधी सैयद ग़ुलाम शाह मरहूम खां पुछियो त अव्हां उन जवाब खे कीअं था सम्झो। तंहिं ते शाह साहब चयो हो त सिंध जो अहम ऐं असुलु मसइलो उहो आहे, बाक़ी सभु उतां निकिरनि था ऐं उन वसीले दफ़न थी वेंदा। सिराज साहब पंहिंजी ॼमार जी आख़िरी शिरकत आर्ट्स काउंसिल कराचीअ में 31 जुलाई 2012 ईस्वीअ ते सिंध जे हिकु ॿिए यगाने अदीब शमशीर हैदरीअ जे मरते ते अदबी रेफरेंस में सदारत तौरु कई हुई। हिन खे सदारती ख़ुतबो ॾियणो हो पर शमशीर जी यादि में हिन जो हिन सां गॾु न हली सघियो। मूंखे स्टेज ते सॾींदे चयाईं आउं ॻाल्हाए न सघंदुसि, ॻाल्हाईंदुसि त रोई पवंदुसि। रोअणु नथो चाहियां, आउं बसि शमशीर ते माण्हुनि जा राया ॿुधी रहियो आहियां। गुज़िरियल साल फरवरी 2012 ईस्वीअ में जावेद सुमरो ऐं मां सिराज साहब जे ऑफिस में वियासीं। जावेद खे पंहिंजो नालो फातिह मुर्क ॾेई अर्ज़ु कयो त हू अचनि ऐं उन ते पंहिंजी राय ॾियनि। उन विच में फिफड़ जे कैंसर सबबि सिराज साहब खे इंडिया वञिणो पियो जंहिं करे हू न अची सघिया। 2 महीना अॻु आउं संदनि घर मिलणु वियुसि। मूंखे कृष्ण चंद्र जो उहो साॻियो 1952 ईस्वीअ में शाया थियल नावल ॾखण मां थो सिज उभिरे जी फोटो कापी ॾिनऊं। उन में सिंधीकार जो नालो सिराज लक बिस्मिल लिखियल हो। एशिया जे ॾखण में पाकिस्तान जे ॾाखिणनि इलाइक़नि एशिया जे ॾखण में पाकिस्तान जे ॾाखिणी इलाइक़े सिंध में सिराज साहब पंहिंजी सॼी ज़िंदगी बिस्मिल जे ख़िलाफ़ु गुज़ारी। हिन महिनत, इल्मु, तालीम ऐं जमहूरियत तोड़े रोशन ख़यालीअ जो झंडो बुलंद कयो। उमिरि फरवरी 2013 ईस्वी। सिंध खे गैर मामूली नावल ॾींदड़ सिराज रखियल मोराई। सिंध जी तारीख़ खे, सिंधियुनि जे धारियुनि हथां थियल क़त्लनि खे ऐं मुसलसल सिंध जे आजपे लाइ विढ़ंदड़ सिंधी सूरमनि खे पंहिंजी सिंध जी तारीख़ ते लिखियल पहिरीं किताब पड़ाॾो सोई सॾ में फिक्शनाइज़ कंदड़ सिंध जे
मुहिबे वतन सिंध जे हक़नि लाइ अलॻि महाज़नि तां पंहिंजो आवाज़ु सिंधी तोड़े अंग्रेज़ीअ में उथारींदड़ सिराजुल हक़ मेमण ऐं अदबी दुनिया में फ़क़ति सिराज लिखंदड़ अदीब कहाणीकार नावल नवीस सिंधी ॿोलीअ खे पहिरियों भेरो संस्कृत खां बि क़दीम ॿोली सम्झंदड़ ऐं सिंधी ॿोली जहिड़ो जदीद किताब लिखंदड़ सिराज कल 79 वरहनि जी ॼमार में पंहिंजो सभु कुझु सिंध जे हवाले करे पाण मिटीअ माउ जे हंज में वञी आरामी थियो ऐं उहो आराम अहिड़ो आहे जेको हर उन शइ लाइ ज़रूरी तय कयल आहे जेका साह खणे थी। ईअं सिराज साहब बि सिंध जे राजधानी कराचीअ में पंहिंजो आख़िरी साह खयो जो संदसि दिलि शायदि साणसि उन करे बेवफ़ाई करे वई जो हिन उहा दिलि कंहिं आफ़ाक़ी क़ुवत जे बजाए सिंध ऐं सिंधी माण्हुनि सिंधी ॿोली ऐं सिंधी अदब सां लॻाई हुई। दिलनि जूं अदाऊं बि अजीब आहिनि। शायदि सिराज जी दिलि उहो क़बूल न कयो हूंदो ऐं संदसि साथ छॾे ॾिनो, पर उहो पक सां सम्झणु घुरिजे त सिंधी माण्हू तोड़े सिंधी अदब संदसि नाले ऐं संदसि तख़लीक़ुनि सां प्यार अबद ताईं कंदो रहंदो जेसीं ताईं आख़िरी सिंधी बि हिन काइनात में हूंदो। सिराज साहब सिंधी अदब में ज़िंदा रहंदो। अहिड़ियूं संदसि तख़लीक़ूं ज़मानत ॾियनि थियूं। सिराज साहब पंहिंजो ग़ैर मामूली तारीख़ी नावल पढ़ाॾो सोई सॾु लिखियो ऐं उन में जेके किरदार तख़लीक़ कया अॼु उहे किरदार तख़लीक़ तोड़े अमल जे रूप में तारीख़ जो हिसो आहिनि। 70 वारे ॾहाके जी शुरूआत में सिराज साहब जो लिखियल ई नाविल पढ़ाॾो सोई सॾु आहे जंहिंमें उन वक़्त ताईं सिंध जे वेड़ जी समूरी तारीख़ एंटी वन यूनिट जी तहरीक ताईं संदसि आॾो हुई ऐं जॾहिं ही नाविल छपियो त उनखे अहिड़ी दिलचस्पीअ सां पढ़ियो वियो जो गुमान थींदो आहे त शायदि ई को किताबु सिंधी ॿोलीअ में हिन खां अॻु अहिड़ो छपियो हुजे जंहिंखे नौजवाननि एॾी दिलचस्पीअ सां पढ़ियो हुजे। ख़ासि तौर शागिर्दनि जे हिसे में ई अहिड़ो नाविल पढ़ण लाइ आयो जंहिं हिननि में हिकु बेहदी वेढ़ाक वतन दोस्तीअ वारो जज़्बो पैदा कयो ऐं हैरत जी हद ताईं हीउ नाविल 1983 ईस्वीअ जी तहरीक वक़्तु पंहिंजो अमली रूप ज़ाहिर करे बीठो। अॼु ताईं ईअं महसूसु थिए थो त पढ़ाॾो सोई सिंध नाविल ॼण 83 जी तहरीक जो मैनिफेस्टो पढ़ाॾो सोई सॾु मैनिफेस्टो सिंधी माण्हू जंहिं हिकमत अमली ऐं बहादुरीअ सां विढ़ियो उनजो मिसाल वेझे सिंध जी तारीख़ में मिलणु मुश्किल आहे। हिन नाविल सिंधी पढ़ंदड़नि खे अरगुननि तुरखाननि ऐं मुग़लनि जी समूरी तारीख़ गॾु करे ॾिनी। ईअं हीउ नाविल सिंध जे तारीख़ जो हिकु बाब आहे जेको हिन नाविल जे रूप में असांखे सिराज साहब ॾिनो। सिराज साहब ॿियो अहम नाविल सिंधी ॿोलीअ खे मरण मूसिया जे नाले सां ॾिनो जेको घणी हद ताईं शाह इनायत जी वेड़ वारे पस मंज़र में आहे। हीउ नाविल बि तारीख़ जे हिकु दौर खे पाण में समाए बीठो आहे जंहिंमें हीरोइज़म घटि वीचार अॻी नाविल खां वधीक आहे संजीदगी वधीक आहे ॿोलीअ जी गहराई वधीक आहे। मां सम्झां ईअं थो त हीउ नाविल पढ़ाॾो सोई सॾ खां केतिरियूं विखियूं अॻिते वधी आयल आहे। तख़लीक़ी तौरु ऐं तारीख़ी तौरु बि ईअं ई ॿई नाविल असांखे पंहिंजे तारीख़ जे लॻभॻि 2 सदियुनि खां वाक़ुफ़ु त करे विया पर हिकु हौसलो बि ॾेई विया जंहिंखां पोइ सिराज साहब असांखे हिकु ख़ूबसूरत ट्रियलॉजी ॾिनी जेका बि पंहिंजो मिसाल पाण आहे। जेतोणीकि हिन ट्रियलॉजीअ खे मथियनि नाविलनि खां वधीक अदबी मर्तबो ॾियण जे हक़ में न आहियां पर हीअ ट्रियलॉजी उहो तय आहे त सिंधी अदब में पहिरीं नाविल जी ट्रियलॉजी आहे जंहिं ते तफ़सील सां लिखी सघिजे थो ऐं हिननि सभिनी नाविलनि जे विच में उहे कहाणियूं बि आहिनि जेके अलॻि अलॻि वक़्तनि ते सिराज साहब जे कलम मां सरजी निकितियूं। उन्हनि जो हिकु किताबु न्यू फील्ड्स पारां अठूं माण्हू जे नाले सां शाया थियो। सिंधी अदबी बोर्ड सां लाॻापो हुजण वक़्तु सिराज साहब अमरीकी नामियारनि लेखकनि जूं कुझु कहाणियूं बि तर्जुमो कयूं जेके अॻिते हली हिकु ॿिए नामियारे कहाणीकार ग़ुलाम रब्बानी आगरे साहब जे तर्जुमो कयल अमरीकी कहाणियुनि सां गॾु हिकु किताब जी सूरत में शाया थियो। हिन किताब जो नालो चूंड अमरीकी अफ़साना आहे पर उहो वॾो सच आहे त सिराज साहब अदब में हिकु आला नाविल नवीस वारो मर्तबो ई रखे थो। तहक़ीक़ में संदसि किताब सिंधी ॿोली पहिरियों किताब हो जंहिंमें सिराज साहब उहो ॿुधाइण जी कोशिशि कई त सिंधी ॿोली हितां जे आस पास ॻाल्हाईंदड़ ॿोलियुनि जे सिलसिले जी ॿोली आहे जंहिंजो सामी नस्ल जे ॿोलियुनि सां वास्तो घटि आहे
ऐं ईअं सिराज साहिब जी उन ॻाल्हि सिंधी ॿोलीअ जी खोज लाइ न रुॻो हिकु नए बहस जी शुरूआति कई पर तहक़ीक़ लाइ नवां दरवाज़ा बि खोलिया, जंहिंखां पोइ ईंदड़ मौक़नि के ॿिया तरफ़ बि ॾिसणु शुरू कया जेके अॻु में ॾिसण लाइ न मिलिया हुआ। सिराज साहिब जो मुंहिंजी यादि उहो अदबी सिलसिलो बि आहे जेको संदसि रूह जो इज़हार हो, जंहिंखे हिन घणे अरसे ताईं जाॻो अख़बार में रतीअ जी रिहाण नाले सां हलायो। हूअं शाह साईंअ जी ॿोली संदसि नावलनि जी बि सूंहं बणी आहे, पर हिननि कालमनि जे सिलसिले में जेका ॿोली हिन इस्तेमालु कई आहे उनजो मिसाल शायदि ई मिले। आगा सलीम साहिब जे नावलनि खां सवाइ रतीअ जी रिहाण में सिराज साहिब जो जी जॾहिं खां सिंध ऐं सिंधी अदब तोड़े माण्हुनि सां अड़ियो त उहो नातो हिन आख़िरी साह खणण ताईं पंहिंजी पूरी सचाई ऐं ईमानदारीअ सां निभायो। हिन किथे बि उन में कंप्रोमाइज़ न कयो। हू पंहिंजे शख़्स में जेॾो कदावर ऐं बावकार हो, अदब में ओतिरो ई कद ऐं बावकार रहियो। अदब खां सवाइ हिन सिंध खे छा ॾिनो, उहो बि डिघो दास्तान आहे जंहिं लाइ को किताबु घुरिजे। अमली तौरु सिराज साहिब सिंधी अदबी बोर्ड जी पहिरीं नौकिरीअ खां शुरूआति कई ऐं हिकु आला कानूनदान तौरु मुल्क में पंहिंजो नालो पैदा कयो। अदब, सहाफ़त ऐं वकालत हिन जी ज़िंदगीअ जा टे अलॻि अलॻि पहलू आहिनि, जिन मां हर हिकु पहलूअ ते किताब लिखी सघजनि था ऐं लिखिया बि वेंदा। हिलाल पाकिस्तान अख़बार संदसि ज़िक्र खां सवाइ अणपूरी रहंदी। हीअं कई इदारा संदसि ज़िक्र खां सवाइ अणपूरा रहंदा ऐं अॼु खां पोइ शायदि मैडम फ़हमीदा हुसैन, डॉक्टर अमजद सिराज, अरशद सिराज ऐं नवीद सिराज बि दिली तौरु अणपूरा आहिनि, छो त मंझंदि हाणे सिराज साहिबु मौजूदु न रहियो आहे। ॿिए तरह सिंधी अदब पिणु संदसि खोट महसूसु कंदो, जेतोणीकि हू पोइ उमिरि में सिंधीअ में कुझु लिखी न सघियो, पर सिंध जे मसइलनि बाबति घणे अरसे खां हू अंग्रेज़ीअ में लिखंदो रहंदो हो। सर्वेंट्स ऑफ सिंध सोसाइटी पारां निकिरंदड़ अंग्रेज़ी सिंध क्वार्टरली मैगज़ीन में उहे लिखणियूं पढ़ी सघजनि थियूं। न रुॻो पढ़ी सघजनि थियूं पर उन्हनि खे गॾु करे किताब जी सूरत में बि आणणु खपे। सिराज साहिबु अंग्रेज़ीअ तोड़े सिंधीअ में कुझु बि न लिखण खां सवाइ पाण खे अणपूरो महसूसु कंदो हो, छाकाणि त सिंध बि अञा अणपूरी आहे जंहिंखे पूरो थियणो आहे। सिराज साहिबु 24 अक्टूबर 1933 ईस्वीअ में टंडे ॼाम में जनमु वरितो ऐं 2 फरवरी 2013 ईस्वीअ ते सिंध जी राजधानीअ वारे शहर कराचीअ में लाॾाणो कयो। हिन पढ़ाॾो सोई सॾु नाविल मरण मूसीं नाविल सिंधी ॿोली तहक़ीक़ सिंधी ऐं अंग्रेज़ीअ में 8 माण्हू कहाणियूं प्यासी धरती रमंदा बादल नाविल ट्यालाजी चूंड अमरीकी अफ़साना तर्जुमो ऐं अणगणिया मज़मून मकाला ऐं लेख अंग्रेज़ी सिंधी ऐं अंग्रेज़ीअ में लिखिया आहिनि।